अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां ही पंहिंजो कुझु पेपर क्राफ्ट शेयर करे रही आहियां। ये मुंहिंजा हैंडमेड कार्ड्स आहिनि। मैं आज के आपके साथ ये अपना एक पेपर क्राफ्ट शेयर कर रही हूँ। ये मेरे हैंडमेड कार्ड्स हैं। अच्छा, सबसे पहले एक ये पेपर नज़र आ रहा है जिस पे मैं ड्रॉ करती हूँ और लिखती जाती हूँ कि मुझे कहाँ पे क्या लगाना है। ये एक रफ़ जो है मेरा बना हुआ है। हिकिड़ो रफ़ स्केचिस आहिनि जेके मां कार्ड जा पेपर ते ठाहींदी आहियां, उन में नोट कंदी वेंदी आहियां त कहिड़े हंधि मूंखे कहिड़ी शइ हणणी आहे। ही कार्ड्स आहिनि जेके मां ॾाढे शौक़ सां ठाहियां थी। कार्ड जो फैशन भली माण्हू चवनि त ख़तमु थी वियो आहे, पर मूं वटि ख़तमु नाहे। मुंहिंजा कार्ड्स माण्हुनि खे वणनि बि था, सेल भी थियनि था ऐं मूंखे ठाहींदे मज़ो भी अचे थो। लोग कहते हैं कार्ड्स बनाने का फैशन नहीं है, लेकिन मेरे लिए इन अल्फाज की कोई अहमियत नहीं। मेरे कार्ड्स लोग पसंद करते हैं, सेल भी होते हैं और मैं बहुत शौक़ से बनाती रहती हूँ। तो ये कुछ कार्ड्स मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। ये देखिए, अभी तक मेरा ये फैला हुआ है सामान। ये मुझे सॼो सामान फैलियो पियो आहे पकड़ियल आहे, छो त मां अञा ताईं कमु कयां पई। ऐं अनक़रीब मां पंहिंजी हिकिड़ी हैंडमेड कार्ड जी सीरीज़ शुरू करण वारी आहियां। हिननि में ॾिसो, ही भर्त भरियल कार्ड जा कपिड़े जा पीसिस लॻल आहिनि। क्रॉस स्टिच एम्ब्रॉयडरी थियल आहे कार्ड्स ते। ही ॾिसो, ख़ूबसूरत कार्ड्स। ही सॼी मुंहिंजी पंहिंजी क्रिएशन आहे। कुझु मां इंटरनेट तां ॾिसंदी आहियां त पोइ उन्हनि में मां पंहिंजे मटीरियल जे हिसाब सां चेंज कंदी आहियां शयूं। ऐं मूंखे ॾाढो शौक़ु आहे इहे कमु करण जो। मां हैंडमेड कार्ड जी सीरीज़ शुरू करण वारी आहियां, जंहिंमें फर्स्ट वीडियो जेका हूंदी उन में मां मटीरियल जो इंट्रोडक्शन ॾींदमि। जो पहली वीडियो में बनाऊंगी उसमें मैं सारे मटीरियल्स शो करूंगी कि कार्ड बनाने के लिए हमें किस किस चीज़ की ज़रूरत होती है, या अगर आपके पास ऐसी चीज़ें नहीं हैं तो उसका अल्टरनेट क्या है। ठीक है, सो इंशाल्लाह मां जल्दी सीरीज़ शुरू कंदमि। तव्हां मां जिनखे भी शौक़ु आहे उहे मुंहिंजा ही कार्ड्स ॾिसी वठनि। इहे सॼा कार्ड्स मां ठाहिणु सेखारींदसि ऐं शौक़ीननि जे लाइ हिकिड़ो जेको आहे ज़रियो थी पवंदो सिखण जो। ॿी ॻाल्हि त सिंधी ॿोलीअ में अहिड़ियूं वीडियोज़ कोन्हनि। इस तरह की वीडियोज़ हमारी सिंधी ज़बान में नहीं हैं। उर्दू में तो फिर भी काफ़ी मिल जाती हैं। ऐं सिंधीअ में कुछ इंडियन कुकिंग जूं वीडियोज़ आहिनि जेके भी उन्हनि जी ॿोली असां खां थोड़ी सिंधी डिफरेंट था ॻाल्हाइनि। उन्हनि में उहा ॻाल्हि नाहे। उन्हनि जूं खाधे जूं तरकीबूं बि असां खां अलॻि था लॻनि। सो क्राफ्ट जूं वीडियोज़ त बिल्कुलु ई कोन्हनि। अहिड़ियूं कार्ड मेकिंग जूं या भर्त जूं, सिलाई जूं, अहिड़ी तरह जी का वीडियो अवेलेबल नाहे। सो इंशाल्लाह जल्दी मां इहा सीरीज़ शुरू कयां थी। सो रेडी रहो। तव्हां मां जंहिंखे बि सिखण जो शौक़ु हुजे ऐं जंहिंजूं धीअरूं आहिनि, घर में न्याणियूं आहिनि, भाणेजियूं, भाइटियूं ऐं टीचर्स आहियो त स्टूडेंट सां शेयर कयो। सो हीअ वीडियो तव्हां मुंहिंजी ज़रूरु शेयर कयो, जीअं सभिनी खे ख़बर पइजी सघे त कुझु स्पेशल मां स्टार्ट करण वारी आहियां। इंशाल्लाह तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। सो जल्दी असां हिन सीरीज़ सां मिलंदासीं। तेसि ताईं मूंखे इजाज़त ॾियो। ही प्यार जो कयल कमु आहे। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। ही टाइम जो सही इस्तेमालु आहे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, कमु हमेशह प्यार सां कयो। जल्दी असां इंशाल्लाह हैंडमेड कार्ड सीरीज़ जे सिलसिले में मुलाक़ात कंदासीं। तेसि ताईं अल्लाह वाही।